जे माण्हू खे कुर्बानी जी ताक़त आहे ऐं कुर्बानी नथो करे, पाण करीम सलाम फरमाया त अहिड़े माण्हू खे असांजे मस्जिदनि में अचण जी का ज़रूरत कान्हे का। पाण करीम सलातो सलाम जन इन शइ खे इंसान जी सघ ते चढ़ियो आहे त जेको करे सघे थो करे, जेको नथो करे सघे को मसइलो कोन्हे। छा कुर्बानी जे लाइ ज़कात जो निसाब पूरो हुजणु ज़रूरी आहे ऐं कुर्बानी जे लाइ साहिब हैसियत हुजणु शर्त आहे? न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। हदीस किताब सुनन इब्ने माजा जे अंदरि, किताबुल अज़ाही जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, बाबुल अज़हियत हीअ वाजिबतुन अमला। उते हदीस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मन कान लहू सातुन फलम युज़ह फला यक़रबन मुसल्लाना। जंहिं माण्हू खे बि कुर्बानी जी ताक़त आहे ऐं कुर्बानी नथो करे, हिन मामले खे मामूली थो सम्झे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अहिड़े माण्हू खे असांजे मस्जिदनि में अचण जी का ज़रूरत कान्हे का। त हाणे त ॾिसो न, पाण करीम इस्लाम जेके अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि, मन कान लहू सातुन, त जंहिंमें सघ आहे, त पाण करीम सलातो सलाम जन इन शइ खे इंसान जी सघ ते चढ़ियो आहे त जेको करे सघे थो त करे, जेको नथो करे सघे को मसइलो कोन्हे। त इन मामले में का बि सम्झो त ज़कात वांगुरु को निसाब कोन्हे को। ऐं उन खां पोइ वरी ॿी ॻाल्हि बिगड़ी आहे न, जेकॾहिं निसाब थी वञे हा को मुक़ररु, पोइ त कुर्बानी फ़र्ज़ु थी वञे हा, त बाबा हेतिरो निसाब थी वियो, हाणे त कुर्बानी एनी आहे, हर हाल में करणी आहे, जॾहिं त कुर्बानी फ़र्ज़ु कान्हे का। इमाम बुखारी रहमहुल्लाह जी सही बुखारी जी किताबुल अज़ाही जे अंदरि बाबु सुन्नतिल उज़हिया, उते हदीसी जो बहस कंदे हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह फ़तहुल बारी में इमाम तहावी रहमहुल्लाह जो हिकिड़ो कौल नक़ल कंदा, त इमाम तहावी रहमहुल्लाह फरमाइनि था त ज़ख़ीरे हदीस में अहिड़ो को बि दलील कोन्हे मा यदुल्लु अला वुजूबिहा, जेको इन शइ ते दलालत करे त को कुर्बानी फ़र्ज़ु आहे, कुर्बानी वाजिब आहे, अहिड़ो को दलील ई कोन्हे। इमाम इब्न हज़म रहमहुल्लाह अल मुहल्ला जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा त उज़ी हिकिड़ी बहितरीनु सुन्नत आहे। उते इमाम इब्न हज़म रहमहुल्लाह फरमाइनि था त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन मञा कंहिं हिक खां बि इहा शइ साबित कोन्हे जो उन्हनि मां को माण्हू कुर्बानी खे वाजिबु चवे या कुर्बानी खे फ़र्ज़ु करार ॾे। त हाणे कुर्बानी वाजिबु कोन्हे, फ़र्ज़ु कोन्हे, इन में सभु खोड़ सारा असबाबनि जंहिंमें सभ खां वॾो हिकिड़ो इहो सबबु आहे त शरीयत हिन जो निसाब कोन्हे मुक़ररु कयो। जे शरीयत हिन जो निसाब मुक़ररु करे हा त पोइ त फ़र्ज़ु थी वञे हा, त बाबा हिन निसाब ते पहुचण खां पोइ तव्हांखे कुर्बानी फ़र्ज़ु आहे। त ख़ुलासे कलाम इहो आहे त कुर्बानी जो शरन को बि निसाब मुक़ररु कोन्हे। इहो कमु अल्लाह ताला बाने जी सघ ऐं सलाहियत ते छॾियो आहे, जेको माण्हू सघ महसूसु करे थो कुर्बानी करे। बाक़ी इहा शइ आहे जो इन शइ जी अहमियत आहे। ईअं इन मक़सदु इहो कोन्हे त अगरि शरीयत असांजे मामले खे सघ ते छॾियो त हाणे माण्हू उनखे मामूली सम्झनि ऐं सघ जे बावजूदि बि कुर्बानी न कनि। त उन लाइ ॾिसो हदीस कमु तव्हांजे साम्हूं पढ़ी त केतिरा सख़्तु कलिमात आहिनि। जेको सघ जे बावजूदि कुर्बानी नथो करे, नबी करीम सलातो सलाम रहमतुल आलमीन जा ज़ुबानी कलिमात आहिनि, पर फरमाइनि अहिड़े माण्हू खे हक़ ई कोन्हे जो असांजे मस्जिदनि जे वेझो अचे थी इंसाननि जे सघ ते छॾे, पर कोशिशि करे इंसानु कुर्बानी ज़रूरु करे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।